अस्सलामुअलैकुम दोस्तों। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई ऐं सिंधी गीतन जो मशहूर रागी मुमताज़ लाशारी मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ छो घटि वधि ॻाल्हायो, वीडियो सोशल मीडिया ते वायरल। तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी गीतनि जो शहनशाह फ़नकार मुमताज़ मौलाई जॾहिं खां वठी फ़नकार थियो आहे तॾहिं खां वठी सिंधी पुराणनि फ़नकारनि खे कापारी धकु लॻो आहे ऐं उन्हनि जी शोहरत बि वञी ज़ीरो बराबरि थी। उन्हनि फ़नकारनि में मुमताज़ लाशारी बि हिकु आहे। मुमताज़ लाशारी बि मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ अंदर में बाहियूं रखियूं वेठो आहे। 12 रबीउल अव्वल ते मशहूरी शरीफ़ में पहिरियां फ़न जो मुज़ाहिरो मुमताज़ मौलाई कंदो आहे ऐं बाद में मुमताज़ लाशारी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो आहे ऐं इन अमल खे बि मुमताज़ लाशारी पंहिंजी तौहीन सम्झंदो आहे। मुमताज़ मौलाई खे शोहरत जे बुलंदियुनि ते ॾिसी मुमताज़ लाशारी खे उन खां जलन थी थिए। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ ॻाल्हायल मुमताज़ लाशारी जूं ॻाल्हियूं वीडियो क्लिप जे ज़रिए ॾेखारियूं। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त मर्दनि सां मर्द रनुनि सां गॾु नची कलाम ॻाइनि था। छा उन्हनि ॻाइण जो धीअरूं भेणूं घर में कोन? उन ॻाए उन रन खे नची भाकुर पाए उन सां नचे थो। उनजी धीअ बि नची सघे थी कंहिं सां, उनजी ज़ाल बि कंहिं ॿिए सां नची सघे। हैफ़ आहे उन ॿुधण वारे खे। अहिड़े राग ॿुधण ऐं ॾिसण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिन वीडियो जे बारे में कमेंट्स जे ज़रिए असांखे पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।